खैरात कयूं हुयूं। सियारो आयो, हिकिड़ो फ़कीर मिस्कीन सीअ में ॾके पियो, इहे ॿ रिलियूं खणी उन फ़कीर खे ॾिनमि। अॼु उहे रिलियूं आहिनि जेके जहन्नम जी बाहि खां आॾियूं अची वियूं। अल्लाह जे मूंखे ख़बर हुजे हा त मां पंहिंजूं सभई रिलियूं ख़ुदा जे रस्ते में ख़ैरात करे छॾियां। हाणे मां बि बलोचिस्तान में थो अचां न, हर घर जे को ही भित हिकिड़ी त भरी पई, 200-300 रिलियूं सवड़ियूं कंबल रखिया आहिनि। भाई इहे कंदो एतिरियूं कान्हे। भला कबर में जो माण्हू वेंदो त के रिलियूं खणी वेंदो छा कबर में? ॿुधायो, को कंबल कबर में खणी वेंदो? इहो कफन जा इहे 2 टुकड़ा से अण सिबियल यादि थी, हे हेतिरियूं जो ठाहियूं त इहे वरी मिल्कियत मायुनि जी। अलासी उन्हनि खे बि साञ जे हेतिरा इहे टपड़ गॾु करे रखिया अथव। इहे कहिड़े कम जा? कुझु ख़ुदा जे रस्ते में ख़ैरात कयो। ॾिसो को बेले में या खुशदार में या किथे को दीनी मदरसो हुजे न, तालिब इल्म जिते मुसाफ़िर पढ़नि था, इहे रिलड़ियूं खणी उन मुसाफ़िरनि तालिबनि खे ॾियो। सर्दी जी मौसम आई आहे, उहे बचड़ा क़ुरान पढ़ण वारा, इल्म दीन जो पढ़ण वारा, उहे पाए सुम्हंदा, सीअ खां बचंदा। इहो तव्हांजे लाइ आख़िरत जो सालियो अमल थी वेंदो। वधीक इज़ाफ़ी कपड़ा अथव, उहे ख़ुदा जे रस्ते में ख़ैरात कयो। वधीक जुतियूं अथव। हिकिड़े शहर में मां वियुसि, हीअं साईं वॾा बक्सा ठहिया पिया हुजनि, को 200-300 जुतियूं पियूं हुजनि। मां चई जुतियुनि जो दुकान खोलियो अथई या छा? चई न साईं, मुंहिंजूं 5 आहिनि सभई, इहे वारे वारे ते पाईंदो आहियां। भेण, इहे 200-300 जुतियूं हिकिड़े माण्हू जूं। साईं फरमाइनि था, जेको कंहिं पहिरें उघाड़े मुसलमान खे पंहिंजी जुती ख़ैरात में ॾिए, क़यामत जे ॾियारे जॾहिं पुलिस रात झूमदी न पई, उतो लंघणो पवंदो। साईं फरमाइनि था, जेको जुती ख़ुदा जे रस्ते में ख़ैरात करे थो, इहो पुलिस रात उकरी सलामती सां पार पहुचे। सुभान अल्लाह, वाह मदीने वाह। मिठा त घर भलो उहो आहे जंहिंमां ख़ैर थिए, ख़ैरात थिए। अल्लाह जे नाले ते मानड़ी पचायो था न, उहा मानी मस्जिद में को मौली साहब आहे, को मुसाफ़िर आहे, को परदेसी आहे, को वाटड़ू आहे, उनखे मानड़ी खाराईंदा कयो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त सभ खां भले में भली ख़ैरात मानी ऐं पाणी जी ख़ैरात। ऐं जेकॾहिं तव्हां पंहिंजे घर में अहिड़ी मीलाद जी महफ़िल कयो, सोने नबी जो ज़िक्र थिए, मदीने वारे साईं जी नात पढ़जे, त पूरो साल इन घर में ख़ैर ऐं बरकत नाज़िल थींदी। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। शाह वलीउल्लाह मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह वॾो चोटी जो आलिम थी गुज़रियो आहे हिंदुस्तान में। शाह वलीउल्लाह जे हदीस जो इल्म बरे सगीर में, हिंदुस्तान, पाकिस्तान, बांग्लादेश हिकिड़ो मुल्क हुयो, हिन मुल्क में हदीस जो इल्म फैलायो हज़रत शाह वलीउल्लाह। उहो पाण पंहिंजे घर में मीलाद कंदो हुयो हर साल, ऐं जिते बि घरनि में मीलाद थींदो हो त हज़रत शाह वलीउल्लाह उन महफ़िल में वेंदो। फरमाए हिकिड़े घर में मीलाद जी महफ़िल थी, मूंखे बि दावत ॾिनऊं। वो मुहद्दिस, वो आलिम, वो बुजुर्ग, वो साहिब नज़र, अल्लाह जो वली फरमाए थो त हिकिड़े घर में मूंखे दावत मिली जिते मीलाद जी महफ़िल पई। कि मां वियुसि, हिकिड़े नात खान हुजूर जे मीलाद जी नात पे पढ़ी, हुजूर जी तारीफ़ पे ॻायई, माण्हू झूमन पिया, ख़ुशीअ में मसरूर हुया। हिकिड़ी नात पढ़ा मीलाद जी। अल्लाह जियो सही पढ़। सुभान सभी दे मनाओ हुजूर आ गए,
हुजूर आ गए, हुजूर आ गए। उठो गम के मारो, चलो बेसहारो, खबर ये सुनाओ, हुजूर आ गए। सुभान अल्लाह, चो हुजूर आ गए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, आ गए हैं। अनोखा निराला वो ज़ीशान आया, वो सारे रसूलों का सुल्तान। सुभान अल्लाह। अरे गज कुला हो, अरे बादशाह हो, निगाहें झुकाओ, हुजूर आ गए, हुजूर आ गए हैं, हुजूर आ गए हैं, हुजूर आ गए, हुजूर आ गए। सुभान अल्लाह। हुजूर आ गए। हलीमा को पहुंची खबर आमिना की, मेरे घर में आओ, हुजूर आ गए, हुजूर आ गए। समा है सनाए हबीबे खुदा का, ये मीलाद है सरवरे अंबिया का। नबी के गदाओ सब एक दूसरे को गले से लगाओ, हुजूर आ गए, हुजूर आ गए, हुजूर आ गए, हुजूर आ गए। हुजूर आयो, सुरूर आयो, खुशन संदाज खरारती व्या। नबी असांजो अनूर आयो, खुदा जो कसम आ करार थी व्या। हुजूर आयो, सुरूर आयो, खुशन संदाज खरार थी व्या। नबी असांजो अनूर आयो, कसम खुदा जो तकरार थी। नबी असांजो अनूर आयो, आजो कर आ लही मिया दुख समाथिया सुख, मिठल ॾेखारियो जॾहिं पंजो मुख। गमन जा मारिया ओ बेसहारा, गमन जा मारिया ओ बेसहारा, सुहांजा बेड़ा ही पार थी। गमन जमारिया ओ बेसहारा, गमन जमारिया ओ बेसहारा, पार थिया। हुजूर आयो, सुरूर आयो, खुशम संदाज हबीब आयो, लबीब आयो, वो असांजो तबीब आयो। खिजाली वही खुदा तो जाने, खिजाली वही थरन भरन में बहार थी व्या। खिजाली वही खुदा तो जाने, ये न ताम गजी जाओ। खिजाली वही खुदा तो जाने, खिजाली वही खुदा तो जाने,
थरन भरने में हुजूर आयो, सुरूर आयो, खुशन संदाज खरार थिया, नबी असांजो नूर आयो, नबी असांजो कसम खुदा जो करार थिया, वो ज़रीफ़न जो ज़ामिन झली सु असां भी संदसी दामन खुशू मलाए चे समझानी वारा खुशू मलाए चे ओ सुन्नी तो तुझा कुलई गम खुबार थी। नारे तकबीर, नारे रिसाला, नारे रिसाला, सरकार की आमद, आका की आमद, मक्की की आमद, मदनी की आमद, तुझो साईं मुझो साईं दिलबर साईं दिल खलील रब का गुरु दुआ मसीह मान ने बिन्यू बधायो, जहान जेजू तके पुराहू आयो तमे गई मलार, जहान जेजू तके पुराहू जहान आयो तमे गई मलार थिया, हुजूर आयो, सुरूर आयो, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हजरत शाह वलीउल्लाह मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह तो फरमाए त हिकड़े घर में मीलाद जी महफिल हली, मुखे भी दावत हुई, फरमाई त मीलाद जी महफिल में वेठो आया, गर्दन झुकाई मुराकबे में, पुट अल्लाह जा वली गर्दन झुकाईंदा आहिनि त अंदर वारा यूं अखियूं खुली वेंदियूं, उहे सॼो जहान ईअं ॾिसंदा आहिनि जीअं तरी ते सरे। हज़रत शाह वलीउल्लाह फरमायो त मुराकबे में हीअं जो ॾिसां त पूरे उन घर जे मथां नूर ई नूर नज़र आयो, हे मुराकबे में ॾिठुम, वरी हीअं जो गर्दन मथे करे ॾिसां त वाकई बि नूर जी चादर जे शामियानो लॻो पियो आहे न, ईअं नूर ई नूर पूरे घर ते छायल आहे। सुभान अल्लाह। मूं चयो ही छाजो नूर आहे, वरी मुराकबो कयुमि, अल्लाह जे पासे मुतवज्जे थियुसि, मुंहिंजा मौला ही नूर छाजो आहे। आवाज़ आयो त ए वलीउल्लाह, हे अल्लाह जा नूरी मलाइक आहिनि जंहिंजी ड्यूटी आहे जिथे हुजूर जी तारीफ़ थींदी आहे उते ये अचे गॾु थींदा आहिनि, पर में मिलाए रहमत वसाई। सुभान अल्लाह। अॼु हिन मीलाद जी महफ़िल ते हे नूरी मलाइक आया आहिनि। अॼु हिन घर वारे खे बि मुबारक आहे जे पंहिंजे घर में सोने नबी जे मीलाद जी महफ़िल सजाई आहे। अल्लाह जा मलाइक हिन घर ते बज रहमत जी चंड। सुभान अल्लाह। मिठा त सोने नबी जो मीलाद मल्हायो, मस्जिदुनि में भी हर को मल्हाए तो, पर घरनि में भी मल्हाईंदा पंहिंजे ओताकुनि में मल्हायो त इन घर जे अंदर अल्लाह ताला जल शानू पंहिंजे रहमतुनि ऐं बरकतुनि जो नुज़ूल फरमाई। के चवनि था त मीलाद मल्हाइण किथे लिखियल आहे, साहबा कोन मल्हायो, हुजूर कोन मल्हायो हो। अच त मां तोखे किताब तो ॾेखारियां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। किताब सुबुलुल हुदा व रशाद फी सीरत खैरिल इबाद, इन जो जिल्द पहिरियों आहे। हिन किताब जे पहिरें जिल्द में ऐं 8 जिल्द में इहो वाक़ियो लिखियो पियो आहे, हदीस तो आणे, ऐं इहा हदीस इमाम जलालुद्दीन सुयूती बांधी आहे खसाइसुल कुबरा जे अंदर। इहा हदीस हजरत इमाम अहमद बिन हंबल बांधी आहे पंहिंजे मुस्नद में।
ते हिकड़े डी मदीने वारा साईं पंजे साहबन सां गॾु वेठा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पो मदीने वारे साईं जो चाचो हजरत अब्बास बिन अब्दुल मुतलिब, नबी सोने जो चाचो, अर्ज के या रसूल अल्लाह मुखे मोकल दियो त मां तांजे मीलाद जी नात पढ़ा। सुभान अल्लाह। छा कया हुजूर जंद ये को न फरमाया तो चाचा ये बिदत केड़ी तो करी मीलाद तो पढ़ी मुझे क्यों? साईं मना कन है ना, शरीयत जो मालिक तो मदीने वारो साईं हो ना। हिन गासलेटी मौलवी के केड़े इख्तियार मना कर डालडा खाते पलजण वाले मुल्ला के केड़ो इख्तियार मना करण जो? मना करे हां तो लजपाल नबी रोके हां तो सब रुक जी वणो कोन मलायूं आसा। पर मदीने वाले साईं के चाचो साईं तो अर्ज करे साईं मुखे मोकल दियो तांजे मीलाद जी नात पढ़ा। तो साईं फरमाया कुल पढ़, सुभान अल्लाह, पढ़ ला युफ्दिदुल्लाह फात तुझी सूरत कदे न बदलबी। सुभान अल्लाह, सुभान। तो पढ़ तो मां बुधा। हजरत अब्बास छा पढ़ियो? अंत लम्मा वुलिदत अशरकतिल अर्दु वदात बिनूरिकल उफुकु। महबूब जेडी मल तव्हां जी विलादत थी न, तव्हां जो मीलाद थियो, ओडी मल तव्हां जो घर त रोशन थियो पर सॼो शहर रोशन, सॼो शहर रोशन थी वियो। वदाअत बिनूरिकल उफुकु, महबूब तुंहिंजे वजूद जे नूर सां आसमान जा किनारा बि रोशन थी विया। सुभान अल्लाह। छा जो नूर हो? तुंहिंजो नूर। हाणे जे हींअर वारो मुल्लो हुजे हां त चविया त अब्बास शिरक कयो, नबी के नूर थो सॾे। नबी के चए थो साईं तुंहिंजे नूर सां बिनूरिका, महबूब तुंहिंजे वजूद जे नूर सां ज़मीन बि रोशन, आसमान जा किनारा बि रोशन। सुभान अल्लाह। मालूम थियो त मीलाद पढ़ण हजरत अब्बास जी सुन्नत आ, ॿुधण मदीने वारे जी पंहिंजी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अज जे मां मीलाद जी नात तो पढ़ा त हजरत अब्बास जी सुन्नत तो अदा कया। तव्हां जेको वेही ॿुधो था न, तव्हां खुद मदीने वारे साईं जी सुन्नत। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साईं फरमाइन था मन तमस्सक बिसुन्नती इंद फसाद उम्मती फलहू अज्र मियत शहीद। फितने फसाद जे दौर में हिकड़ी सुन्नत ते अमल करे तो उनके 100 शहीदन जो सवाब। सुभान अल्लाह। अज जे तो मीलाद मल्हायो आहे न त तोखे 100 शहीदन जो सवाब मिले। झलण वारो भली पियो झले। चवंदा आहिनि पाक ओॾींदा आहिनि सिंधी में खट्टर पंजो त हारे पर ओड़े पाड़े जो बि हारे। पाण त थिया महरूम इन सवाब खां, पर ॿियनि खे बि महरूम कंदा। मुंहिंजा दोस्त असां को उन्हनि जे झलण सां झलबासीं छा, उन्हनि जे रोकण सां रुकबासीं छा? अॻे रुॻे माण्हू ईअं घरनि में मल्हाईंदा, हाणे त वज़ीर आज़म ऐलान कयो आहे हुकूमती सतह ते मीलाद। सुभान अल्लाह। असांजे मातमी मां हिकिड़ो माण्हू बस ते चढ़ियो, सो हिकिड़े बस में हीअं हलिया, हिकिड़े सिगरेट दुखायो। ॿियो पियो चए तूं ख़ुदा खां डिॼ रमज़ान जो महीनो सिगरेट थो पी। चई अञा तरस, अॻिते हल मां मानी खाईंदुसि, हा त तुंहिंजो पोइ सड़ंदो। सो जेॾी महिल पूरे पाकिस्तान जे गली गली में, नगर नगर, शहर शहर मीलाद थींदा। सुभान अल्लाह, सुभान। ॾींहों ॾींहुं रुझान वधे पियो। रोकण वारा रोकनि था, पर मीलाद अॻे रुॻे मस्जिदुनि में, हाणे घर घर में बि मीलाद। सुभान अल्लाह। असां मीलाद मल्हाईंदासीं इंशाअल्लाह। असां बारूदी न आहियूं, मीलादी आहियूं। सुभान अल्लाह। हिकिड़ा बारूदी हिन बम बदियूं अचनि था पियो, हमला कंदा। ही बारूदी जमायत नाहे, ये मीलादी दुरूद वारी। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसाला, नारे रिसाला। सरकार की आमद, आका की
सरदार सब जगन जो अहमद अमीन आयो, सरदार सब जगन जो अहमद अमीन आयो, खुशियों मलायो मोमिन मीलाद सब मलायो। सुभान अल्लाह। ओ गुलशन में गुलटड़ी प्या, बरथर लगी बहारी गुलशन में, बरथर लगी बहारी, मोरन ते गीत गाया, मोरन ते गीत गाया, जह वक्त जाम गायो, खुशियों मलायो मोमिन मीलाद सब मलायो। मोमिन मीलाद सबई मनायो, मीलाद सबई मनायो। सुभान अल्लाह। बारी गुनाह बख्शे मीलाद जे मुहाबे, बारी गुनाह बख्शे मीलाद जे मुहाबे, मीलाद मुनकिरन जा जेरा जिक्र जलायो, मीलाद जेरा जिक्र जलायो, खुशियों मलायो मोमिन मीलाद सबई मनायो। सोने हबीब जो मीलाद मलाइंदा सी, घर घर मलाइंदा सी, मदीने वाले साईं जे दरजी गुलामी कंदा सी, हुजूर जे तरीके ते हलंदा सी। इंशाअल्लाह दुनिया भी आबाद आखिरत भी आबाद। रब करीम मुझो चवण तवा साजो बुधण पंजे दर ते कबूल मंजूर फरमाइंदो। जेकी भी तवा दिल में उम्मीदूं खणी आया हो, अल्लाह सभिनी जे मन जो मुरादूं पूरियूं फरमाए। अल्लाहुम्मा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमाइन। या अल्लाह इन सारी जमात राजी थी, इन घर ते खैर बरकत अमन आफियत सुकून नाजिल फरमा, सलीम के औलाद अता कर। या अल्लाह इन घर वारन जा जेकी वडड़ा फौत थी विया, उन्हनि जे कब्रुन में जन्नत जी रहमत ऐं बरकत नाजिल फरमा। करीम रब हुजूर जी सारी उम्मत राजी थी। कर्ज वारन जा कर्ज ला, बीमारन के शिफा नसीब कर, दर्द मंदन जा दर्द दूर कर, साइलन जा सवाल पूरा कर, मुश्किल जदन जी मुश्किलातूं आसान कर। ओए कम करा जिनमें तू राजी, तुझो हबीब राजी हुजे। खैरात कयूं हुयूं, सियारो आयो, एकड़ो फकीर मिस्कीन सीह में डके पियो, ये ब रिलियूं खणी उन फकीर के दिनम। अज उहे रिलियूं आहिनि जेके जहन्नम जी बाह खां आडियूं अची वियूं। अल्लाह जे मूंखे ख़बर हुजे।